अमा ॻाल्हि त ॿुधो असलम भुट्टा साहब, हे भला माण्हू तोखे अमिताभ बच्चन छो था सम्झनि? मूंखे लॻे थो तूं मूं ते स्ट्राइक लॻाईंदई, मूंखे लॻे थो हिनखे मां पाण थो बंदि कयां, हिनखे रख त बसि मूंखे इहो ॿुधाए माण्हू तोखे अमिताभ बच्चन छो था सम्झनि? मूंखे सम्झंदा उन्हनि जी मोहबत आहे, उन्हनि जो प्यार आहे। मुंहिंजो दोस्त आहे ज़फ़र जिस्काणी। ओ भाउ, मां इहो चवंदुसि त पहिरीं ॻाल्हि त इहा त अमिताभ बच्चन खे छॾ, मां इहो थो चवां त शाहरुख खान पहिरीं ॼाओ आहे, असलम भुट्टो साहब पहिरीं ॼाओ आहे। मूंखे इहे ॻाल्हि जो जवाबु वठी ॾियो। अब भाभी हा, अब केरु पहिरियों पैदा थियो आहे? यार मुंहिंजो ख़्यालु आहे त पहिरियों मां ई पैदा थी वियो। वाओ, त हाणे इहो चई थो सघां त शाहरुख खान जेको आहे उहो असलम भुट्टो साहब जहिड़ो आहे। असलम भुट्टो साहब शाहरुख खान जहिड़ो न आहे। न पर माण्हू हिनखे अमिताभ बच्चन था सम्झनि। अमिताभ बच्चन ख़बर छा आहे यार, माशाल्लाह हिन जे चहिरे ते हिकिड़ी अट्रैक्शन आहे। उहा अट्रैक्शन इहा आहे त मतिलबु पिक करण वारी ॻाल्हि, अखियुनि में प्यार, हा हा ख़ूबसूरत चहिरो, चवंदा चॉकलेट हीरो। पर अॼुकल्ह डेटियूं वॾियूं थो हाणे। अलाह इनखे ख़ुशि रखे, टिकटॉक इन्हनि खे माशाल्लाह ज़िंदा रखियो आहे ऐं टिकटॉक ठाहींदा रहनि। ऐं तमामु सुठी ॻाल्हि इहा आहे त टिकटॉक असां बि ठाहियूं था। राजा ई असांजो नाकाम टिकटॉकर बराबरि वेठो आहे। इहो नाकाम टिकटॉकर जॾहिं मां ॾिसंदो आहियां त माशाल्लाह ते असलम भुट्टो साहब ऐं एजाज़ बुढ़ो साहब जॾहिं टिकटॉक ठाहींदा आहिनि, यार यकीन करे हिकिड़ी ॻाल्हि न, लाइक करण ते दिलि चवंदो आहे। कुझु टिकटॉक अहिड़ियूं हूंदियूं जेके बोर कंदियूं न, हिननि खे ॾिसी फौरन लाइक ते माना हिननि जो हक़ आहे। उन डायरेक्टर केरु आहे ख़बर अथई हुनजो? तव्हां आहियो तव्हां डायरेक्टर जो, उहो बिल्कुलु मंज़िल माणींदो कंहिं बि हुन कम में। मां इहो चवंदुसि भाई मामा लालू शाहरुख खान जहिड़ो थो लॻे, अमिताभ बच्चन जहिड़ो थो लॻे असलम भुट्टो? कद जे लिहाज़ खां अमिताभ बच्चन आहे, ऐं चहिरो जेको आहे थोरो थोरो शाहरुख खान सां मिले। I like it. बस मां सम्झी, मतिलबु छोकिरियूं शाहरुख खान थियूं सम्झनि। 100% ऐं हिन में उहो टैलेंट आहे शाहरुख खान जहिड़ो। अहमद मेमन, शाहरुख खान जहिड़ो थो लॻे असलम भुट्टो या अमिताभ बच्चन जहिड़ो? अमिताभ बच्चन जहिड़ो लॻे थो या शाहरुख जहिड़ो लॻे थो? हा, असलम भुट्टो। असलम भुट्टो 2 in 1 आहे। सम्झो, जॾहिं अमिताभ बच्चन जो उरूज हुयो ऐं असलम भुट्टे जो बि उरूज हो, जॾहिं ही टीवी मैन थियो, PTV में ड्रामनि में, त हुन वक़्तु जेको आहे सो ही अमिताभ बच्चन हुयो। अच्छा। जॾहिं शाहरुख खान आयो हा त शाहरुख खान सां बि हिन जो इतफ़ाक़ सां फेस जेको आहे सो मिले पियो। त पोइ जंहिं वक़्तु शाहरुख हेठि हुयो त अमिताभ बच्चन वांगुरु पोइ असलम भुट्टो बि हेठि हुयो। बसि यार, पोइ इहा ॻाल्हि ॿुधी मूंखे ख़ुशी न थी। अॼु ख़बर पई यार, तूं त टोटल कॉपी आहीं। कंहिं बि माण्हूअ जी ख़ुशनसीबी हूंदी आहे, जेकॾहिं कंहिं वॾे स्टार सां हुनजो फेस जेकॾहिं मिले थो, ख़ुशनसीबी आहे। ताज मुआंडा में बना भाई, मां सच ॿुधायां, हा, सनी देओल जहिड़ा आहे तव्हां। मां बंदि थो कयां यार। अहमद, हिकिड़ी शइ मां ॾिठी आहे वाकई त माना हर घर में कंहिं न कंहिं माण्हू खे, कंहिं न कंहिं अफ़राद खे या त ज़ुकाम आहे या बुखार आहे या मोशन आहिनि। इहो छा आहे? वायरस आहे, कोरोना आहे, छा आहे? असल में वायरस आहे, पर सीज़न जो वायरस आहे। सीज़न जॾहिं चेंज थींदी आहे, सर्द मौसम थी वेंदी आहे घणी, या घणी गर्मी थी वेंदी आहे, जॾहिं मौसम चेंज थींदी आहे त उन करे माण्हुनि खे जेको आहे पोइ थोरी घणी इहा वायरस लॻंदी आहे। नज़लो बुखार ज़ुकाम थींदो आहे ऐं उनजी माण्हू हल्की फुल्की लाइट ट्रीटमेंट वठे, एंटीबायोटिक न वठे। इहो कोई मसइलो कोन्हे, हर घर में आहे, हर घर में ऐं वायरस। ऐं ॿारनि खे पंहिंजनि खे थोरो हिन वायरस खां बचाव इन करे जो गरम शयूं उन्हनि खे वापरायो ऐं गरम कपिड़ा पारायो, ऐं माण्हू पाण बि जेको आहे गरम शयूं पाए, पंहिंजे सिस्टम खे मज़बूत रखो। सुलेमानी चांहि, कावा, इहे शयूं यूज़ कयो, ऐं देसी जेके टोटका आहिनि इहे ॾाढा कम जा हूंदा आहिनि, ऐं इन सां ई जेको आहे माण्हू जो बचाव आहे। अच्छा, अॼु कसम ख़ुदा, एक्टर घटि डॉक्टर वधीक पियो लॻी। तूं बीमार आहे? हा यार। इहो कीअं थियो तोखे कोरोना? अल्लाह न करे। असां वटि जेको इंटीरियर में माना नवाब शाह में या दादू में जेको सीउ आहे या गर्मी पए थी, उहो तव्हां कहिड़े क़िस्म जी चयो त पवंदी आहे? उहो असां वटि आहे मौसम जे लिहाज़ खां। जेकॾहिं सियारे जी मौसम आहे त जेका सर्दी पवे थी, सीउ पवे थो न, उहो इंतिहाई ख़ुश्क हूंदो आहे, सख़्तु हूंदो आहे। माना उहो तव्हांजी छाती ऐं तव्हांजे तारूअ खे, दिमाग़ खे वठंदो। ऐं जेकी गर्मी हूंदी आहे न, उन गर्मी में बि ईअं थींदो आहे, डायरेक्ट तारूअ ते, दिमाग़ ते असरु कंदी आहे गर्मी। इन जे करे इन मौसम जे अंदरि बिल्कुलु अमन भाई जी ॻाल्हि बिल्कुलु राइट आहे त असांखे पंहिंजो ख़्यालु पाण करणु खपे। अॻे ज़माने में मतिलबु की जेके असांजी उमिरियुनि में जंहिं ज़माने में असीं ॼावा आहियूं, या न तव्हांखे ईअं खणी ॼाणंदा, अॼु खां इहे 40-50 साल पहिरियों
असां मासूमियत वारे ज़माने में असां ॾिठो त असांजूं वॾियूं, असांजी अम्मा ऐं असांजी ॾाॾी, असांजी नानी या जेके बि असांजूं ख़वातीन हूंदियूं या असांजा घर जा वॾा हूंदा त उहे गुड़ ऐं वॾे खोटे जा इहे जेके कावा जेके असां सिंधीअ में काढ़ो चवंदा आहियूं, अहिड़े क़िस्म जूं शयूं वापराईंदा ऐं औलाद खे माखी सुबुह जो नेरानो निंड मां जॾहिं बि ॿारु उथंदो त ॿारु माखी चटाईंदा सिर्फ़ु इन करे छो जो न माखी ओरिजिनल मिलंदी। हाणे त अजीबो क़रीब गुड़ जी चाश ऐं अलाए छा छा ठाहिनि था, बेईमानियूं वधी वियूं आहिनि, इन करे माण्हुनि जो यकीन कोन्हे। उन ज़माने में थींदो कारा मिर्च माखी इहे चटाईंदा माना। हा, उन खां बाद में जेको अदरक आहे, अदरक जेको आहे सुकण खां पोइ जेका शिकिल इख़्तियार करे थो, अहिड़े क़िस्म जी उनखे कुटे अहिड़े क़िस्म जी शयूं उहे खाराईंदा ॿारनि खे, औलाद खे, सभु शयूं। हा, जेको अदरक जेको सुकंदो आहे त पोइ सुंड ठहंदी आहे, बिल्कुलु राइट। त इहे शयूं वापराईंदा, हाणे कोन्हे। अगर मैं बता दूं कि मेरे दिल में क्या करे। हाँ, कौन आएगा? मैं आऊंगा। तू आएगा किचन से। हाँ। 1 2 3। मेरे मुंह कर भी तुम्हारे मुंह कर भी शीशे का नहीं तो ही टर्न कर ना शीशे में मैं भी तो नजर आऊं शीशे में, ये तू ही आएगा। हाँ 1 2 क्यों वो रोए तो वो खेले दो। राजा और क्या कर रहा है? अब ता भी नहीं कि तो कड़ी शे तुम यार बुध हे इमरान चांडे जी सीट असां इमरान खे था कढी छॾिया। यार ॻाल्हि ॿुध लॻो सही था कसम सां। अरे यार आयो दादा मेरी सीट जे लाइ सीट जे लाइक़ आहियूं। हाँ? माण्हू न वञे दादा बनियो इन सीट जे लाइक़ आहियूं। बस असल चक्कर सॼो सीट जो वियो आहे, काला भोरा नीला पीला। तोखे त सीट मिली वई आहे न, तू त सिद्धू खे हटाए वेही रहियो आहे सीट ते। मां खे सीट मिली वई आहे, हिन खे हटायो हिन खां त बचो। तू हिकिड़े सिद्धू खे हटायो हुन सीट ते वेही रही पुट। अलाह विहारियो मूंखे। यार खेरू भी वॾो कमु कयो आहे, आराम आराम सां वॾो कमु करियो आहे, सीट नेट संभालियो। बाबा सबर जो जेको फल उहो मीठो हूंदो आहे, वॾा ईअं न चई विया बाबा साल सबर कयो न कयो। हा इहा ॻाल्हि आहे। यार सभ खां पहिरियों त ख़ैर मोहम्मद तोखे मां माना मुबारक थो ॾियां धरती टीवी जे प्रोग्राम मैनेजर जी। ऐं तूं वॾी ख़ुशी मूंखे इहा बि थींदी त तूं पंहिंजे कम जी एंड कई। हा हिकिड़ो असिस्टेंट डायरेक्टर, पोइ डायरेक्टर, उनजी आख़िरी सीट हूंदी आहे प्रोग्राम मैनेजर। बस असां पंहिंजी मंज़िल माणीसीं। उन खां पोइ असांजी जोड़ी असिस्टेंट खां शुरू थी, डायरेक्टर थियासीं ऐं अलहमदिल्ला ॿई पीएम थियासीं। हा ॿई पीएम थियासीं न, ॿिन्हिनि पंहिंजी मंज़िल माणी, पंहिंजी उहा इज़त माणी। पैसो असां वटि कोन्हे, को इज़त असां वटि जाम। पैसो असांजे ॾींदा कोन्हे त यार असल ॻाल्हि इहा त असां स्ट्रेट फॉरवर्ड माण्हू आहियूं। असां इहो न चवंदा आहियूं त कंहिंखां पैसा वठी हुननि जो दिलि ॾुखायूं। असांजे लाइ दरवाज़ा तव्हां लाइ खुलियल आहिनि। जेॾीमहिल बि जो को बि कमु हुजे असां तव्हांजो करणु तयारु आहियूं बग़ैर पैसे जे। बसि मुंहिंजो उसूल इहो आहे, कमु खाओ सुकून ते सो। मामा लालू का हिकिड़ो सवाल अथव। मामा लालू हे ख़ैर मोहम्मद भला चवनि था त अंदरि जो कारो आहे ॿाहिरि जो कारो आहे। ये इल्ज़ाम वो शोबिज़ जी दुनिया जे माण्हू ते कोन्हे, सियासतदाननि ते बि ॾाढा आहिनि। सियासतदाननि ते बि ॾाढा इन करे इन ते पाण कोन वेंदासूं, पाण ॾिसंदासूं माण्हू पाण छा आहे। मामा पाण माण्हू अहिड़ो आहे जो मां हुन सां 25 साल कटे वियो आहे न ज़िंदगीअ। हा ज़िंदगी 25 साल न त तूं रही सघे, तूं 25 मिंट बि न रही आहे। हा इहा हक़ीक़त आहे। सुठे माण्हू जी सुञाणप जेका तूं 25 साल गुज़ारिया। हा बिल्कुलु किने माण्हू सां त तूं 5 इहा हक़ीक़त आहे। भली केतिरा बि अमीर हुजनि, छा बि हुजनि, जंहिं फील्ड ते असां रहिया आहियूं, वॾा वॾा अमीर असांजा दोस्त थी पिया सघनि, पर असां न कयासीं। असां कार खां मोटरसाइकिल अची वियासीं। मोटरसाइकिल ते ख़ैर मोहम्मद बल्कि गॾु असां कमु कयो आहे। हिन ख़ैर मोहम्मद ख़बर आहे त केतिरी ऑफर हूंदी। इवन मेराण गाॾी
96 मॉडल जा पेपर समेत मिलिया रुगी कम छा त असद कुरैशी जी फिल्म में दोस्ती जो किरदार असांखे मिले असां रिफ्यूज़ कयो असां चयोसि न बाबा इहो असांखे कोन थींदो ई तव्हांजी महिनत हुअ तॾहिं तव्हां मंज़ूर माणियो वञो अगरि तव्हां उन ॾींहुं उन खां मेहरान कार वठो आहे त उहा 2 टे ॾींहं हलिया हुन टायर पंचर थी वञा कोई एक्सीडेंट थी वञे छो त इहे सभु उहे पैदागिरी वारा पैसा आहिनि बस मूंखे तूं इहो ॿुधाए त तूं सिद्धू खे सीट तां कीअं ठाहियो यार हे ॻाल्हि ॿुध मामा लालू ओ मामा लालू कसम आहे हिन ज़फर कम ख़बर थी कहिड़ो कयो थी दाढ़ी रखी सिद्धू वारी ऐं हुन सीट ते वेही रहो अल्लाह वाह वॾो कमु कयो सीट मारे यार अॼु मुंहिंजी पंहिंजी सीट जेॾीमहिल चाहे तेॾीमहिल अची विया मूंखे केरु रोकींदो बी माना पक्को कब्ज़ो कयो अथई हा अल्लाह न बाबा भक्ति तौर ते ये सिस्टम है ना अॼु मां आहियां सुभाणे हुए परीहं हुए कमु त करिणो आहे न बसि कमु करिणो आहे कहिड़ी सीट जी मां ॻाल्हि थो कयां साईं हिते एजाज़ बुरड़ो वेंदो आहे तूं अलाए काॾे हलियो आहे मुंहिंजो उन ई सीट जी ॻाल्हि पियो कयां मां अच्छा। पुछो अथई अरे वॾी ॻाल्हि यार राजा खे हाणे ॻाल्हि सम्झ में आई आहे हल रे राजा हुन ॻाल्हि आई आहे हुन खे ॻाल्हि सम्झ हाणे आई तॾहिं त मूंखे चई कलंदर को पुॼंदई अल्लाह साईं ख़ुशि रखनि इमरान भाई ऐं मां वरी व्यूअर्स तव्हांखे इहो चवंदुसि त असांजा मेला इमरान साहब सां मचियल आहिनि ऐं तव्हां असांखे अॼु जंहिं मंज़िल ते पहुचायो हिन में इमरान भाई जो हथु त आहे उन खां गॾो गॾु तव्हांजो हथु बि आहे ऐं तव्हां असांखे पसंदि कंदा आहियो तव्हांजी मोहबत कुर्ब लख थोरा पर अॼु ताईं मूंखां माण्हू इहो पुछंदा त गाॾी घणे जी विकिणल आहे ख़तमु थी वई आहे वाह उन ॻाल्हि लाइ मूंखे फ़ोन न कयो बाक़ी मां हाज़िर आहियां थैंक यू आख़िर में वधी मुंहिंजे चैनल लाइ छा थो चए अब सब्सक्राइब चओ भाई हिनखे लाइक कयो जेतिरो थी सघे हिनखे लाइक कयो बेस्ट ज़बरदस्त चैनल आहे ऐं असांजो फेवरेट चैनल आहे असांजी हिन में महिनत आहे मुंहिंजे दोस्त जी एॾी महिनत आहे ऐं माशाल्लाह हिनखे वर्ल्ड वाइज़ वॾी पज़ीराई मिले थी हिनखे वधीक लाइक कयो बसि हिन चैनल जो मूंखे नालो ॿुधाए छा आहे नट बुल्ट नट बुल्ट ॾिस असां पंहिंजे साॻे नट बुल्ट ते अचियासीं शोरूमनि ते अचियासीं असांखे ख़बर ई असांखे हिते ई अचिणो आहे नट बुल्ट ते अचिणो आहे नट बोल्ट वारो कमु ॾाढो मज़बूत हूंदो आहे हा हा बढ़िया ॻाल्हि आहे हिकिड़ो दफ़ो सिर्फ़ु हा टाइट थी वञे टाइट थी वञे पोइ सालो साल टाइट हूंदो हा अल्लाह साईं ख़ुशि रखनि तमामु सुठो नालो रखियो अथई अरे तोखे बीमारी लॻी वई आहे ॾकण जी सीअ जी अब गिराती ये मुंहिंजी गाड़ी जे सिस्टम जो मज़ो थो वठे सिस्टम I like it. यार ज़बरदस्त माशाल्लाह मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं मां मुबारकबाद पेश कई अली भाई खे छो त अली भाई जी गाॾी मूंखे तमामु घणी प्यारी लॻी ऐं माशाल्लाह अल्लाह साईं अञा हिन खां वॾी गाॾी अली भाई खे छो त यार फ़क़ीर तबियत जो माण्हू आहे ख़ुशि रहंदो आहे हमेशा यार मां तोखे ॿुधायां हिन खे वॾो शौक़ु हो रिबॉन वठण जो मूंखे यादि आहे 7 साल पहिरियों अबा ईअं अली हल साइड कर गाॾी साइड कर असांजी गाॾी खे टच न थिए मी ॿुधाए छॾियो लॻे टच न थींदो हलो के मामा लालू ओके बाबा ओके बाय 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 अली अली कट पर अलिया अली रज़ा कट यादि थई न हुन जे हेठां किड़ी तो गोंद लॻाई आहे जो लही कोन थो खेरू हुन सीट जे पोयां गोंद आया सुन थी वियो खेरू एल्फी लॻल अथई सीट ते एल्फी ज़फर अब अली रज़ा मूंखे चयो चई यार हे खेरू वाला सीट ते एल्फी छोड़ी वेरो कोई खसे थोरी वेंदी सीट या सीआ ॿाहिरि असल मूंखे सील वारो हा तोखे चेल में सूर पवंदो आहे नट बोल्ट ब्रॉस दोस्तों इनखे शेयर कयो लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो तमामु ज़बरदस्त वीडियो अचण वारियूं आहिनि थैंक यू